नाज़िम की तरफ अवां खे ॿुधाईंदा हलूं तो मोरे में आम वहापे जी शयुनि जा अघ चोट ते हुअण सबब शहरी परेशान आहिनि। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयास सोलंगी। जी अयास, में महंगाई उरूज ते पहुतल है। शहर में गोश्त, मच्छी, मुर्गी, सब्जी, थोड़े जो फ्रूट आहिनि उन जा अघ आसमान ताईं पहुतल आहिनि। गरीब मजदूर माण्हू तो सिर्फ उन्हनि खे ॾिसी सघे थो, पर उन्हें ख़रीद करण जी सघ नथो रही सघे। ॿिए तरफ़ असांखे इंतज़ामिया बि किथे नज़र न पई अचे। अचो त इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। हीअ जेको रोज़ शयूं इस्तेमालु कंदड़ ख़ासि करे ग़रीब माण्हू जेका भाॼियूं आहिनि, सब्ज़ी आहे, गोश्त आहे, फ्रूट आहिनि, उहे मुकमल तौर ते महांगाई करे छॾिया अथनि, जंहिं करे अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। हिकु वक़्त जी जेका भाॼी वठी ख़रीद नथा करे सघनि, त पोइ बाक़ी इंतज़ामिया कहिड़े मर्ज़ जी दवा आहे, किथे आहे मोरो में इंतज़ामिया, किथे आहे मार्केट कमेटी जो उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई नथी थिए। त इंतज़ामिया जो कमु आहे हिन शहर खे भाॼियुनि वारनि सां, फ्रूट वारनि सां राब्तो करो, उन्हनि खे पूरा अघ ॾियनि। ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिलणु खपे। हेॾा अघ चढ़ी विया, हेॾो चोट जे करे महांगी थी वई त इंसान काॾे वेंदो, रोड गाॾे वारो, रक्शे वारो काॾे वेंदो। असीं इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत पाण में वेहण बंदि कनि ऐं महिरबानी करे ग़रीब माण्हुनि लाइ सोचनि। एॾी महांगाई थी वई आहे जो ग़रीब माण्हू गोश्त या मुर्गी वठण या ॿियो मच्छी वठण त परे, पर अॼुकल्ह जेकी महांगाई सब्ज़ी एतिरी थी वई आहे जो 70-80-100 रुपया किलो आहे। ग़रीब माण्हू किथां वठे? असां त साईं भाॼियुनि खे ॾिसियो, वरी जेको आहे जेॾीमहिल अघु था पुछूं त ठरियो था वञूं, उते बेहोश थियो था वञूं त हेतिरो अघु। जी, अवां हिते शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जॾहिं त शहरनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। हिननि जो त इंतज़ामिया किथे बि नज़र कोन थी अचे। मुनाफ़िक़ोरनि शयुनि जा अघ हथरादू चोट चाढ़े छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ दुकानदारनि जो चवणु आहे त मार्केट में असांखे शयूं महांगियूं मिलंदियूं, तंहिंजे करे असां जेको आहे शयूं महांगियूं ॾियूं था। मार्केट में जेके भाॼी मार्केट तोड़े फ्रूट मंडी आहे जेका, उते बि अघनि ते कंट्रोल कयो वेंदो त असां शयूं मुनासिब अघनि